हिकु ज़ाहिरी निज़ाम आहे त वरी हिकु बातिनी निज़ाम आहे। साईं जन पंहिंजी किताब लाड़काणे जो दरवेश में इन इहो बयानु रखियो आहे, रक़म करायो आहे। सो फरमाइनि था त ज़ाहिरी जेको निज़ाम आहे उन में वुज़रा ऐं पुलिस आहे, फ़ौज आहे, ॿिया अमला आहिनि, इहे सभु ज़ाहिरी निज़ाम आहे। ऐं ॿियो हिकिड़ो बातिनी निज़ाम बि आहे, उहो नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी ज़ात पाक, उन खां पोइ मौजूदा दौर में अब्दाल, हर दौर में अब्दाल जेके सिस्टम खे हलाईंदा आहिनि उहे मथे जवाबदेह हूंदा आहिनि। साईं जन हिकिड़ो मिसाल था ॾियनि, फरमाइनि था त हिकिड़े हंधि खून थी पियो, पोइ हद जो एस आहे उहो ईंदो, अचण सां उहो रिपोर्ट दायर कंदो ऐं इन्वेस्टिगेशन कंदो, रिमांड वठंदो, जेको बि तरीक़ेकार आहे उहो सॼो रिकॉर्ड ठाहे, जंहिंखे चवंदा आहिनि FIR, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट, पोइ उहा सॼो तयारु करे पहिरीं इंफॉर्मेशन उहो मुद्दई खे कोर्ट में पेश कंदो। ठीकु आहे, पोइ कोर्ट में केस हलंदो, पोइ उन एविडेंसिस खे ॾिसी करे फ़ैसिलो कयो वेंदो त भई हीअ सज़ा जो मुर्तकिब थिए थो या नथो थिए। इहो हिकिड़ो ज़ाहिरी निज़ाम आहे। उनखां पोइ हिकिड़ो बातिनी निज़ाम आहे। उन बातिनी निज़ाम में जीअं ASI अची करे फर्स्ट इंफॉर्मेशन वठे थो, त ईअं ई वक़्त जो अब्दाल जेको आहे, अब्दाल ज़िंदा हूंदो आहे, जीअं पुलिस वारो आहे तीअं हू बि ज़ाहिरी ज़िंदा हूंदो आहे, पर नज़र उहा खपे। बहरहाल उहो अब्दाल अचे थो, उहो अची करे उन जी सॼी रिपोर्ट तयारु करे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी अदालत में अची पेश थो करे। हाणे हिते ॿ रुख़ आहिनि। जेकॾहिं मुजरिम जंहिं जुर्म कयो आहे उहो अल्लाह जी दरबार में माफ़ी तलब थो करे, माफ़ी घुरे थो, इज़ालो उन जो करे थो, ऐं उन खे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी अदालत मंझां माफ़ी मिले थी, त ज़ाहिर में जेको जज वटि केस हलंदो उहो जज उनखे माफ़ु करे ई छॾींदो ख़ुदि ब ख़ुदि। इहो काफ़ी माण्हुनि जो इहो मुशाहिदो बि रहियो आहे, जंहिंमें इहे तव्हां आखाणियूं बि ॿुधियूं हूंदियूं त जज चए पियो मुंहिंजो वस न हलियो, कलम पंहिंजो पाण हलियो। अहिड़ा कई फ़ैसिला मशहूरु आहिनि। बहरहाल पोइ वरी उनजो ॿाहिरियों ज़ाहिरी सिस्टम सां बि ताल्लुक़ु आहे। पोइ जेकॾहिं हिन माफ़ी तलब कई ऐं जज पैसा न खाधा, जज रुश्वत न खाधी, विची अमले रुश्वत न खाधी, त फ़ैसिलो उहो ई थींदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदालत मंझां थींदो। पर जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदालत मुबारक मां मुजरिम खे रिहाई मिली वई, बख़्शिश थी वई उनजी, ऐं हेॾां जेको जज आहे या जेको हेठि अमलो आहे उन्हनि रुश्वत खाई करे पंहिंजे इरादे जो दख़ल ॾेई करे उन जे केस में रद्दो बदल कयो, त पोइ सज़ा मटिजी सघे थी। पोइ उनजा ज़िम्मेदार इहे ज़ाहिरी अमलो ई रहंदो। जज बि रही सघे थो, जज हूंदो त जज हूंदो, वकील हूंदो त वकील हूंदो, जेकॾहिं हेठि हूंदो पुलिस वारा आहिनि त पुलिस वारा ई रहंदा। सो जीअं ही ज़ाहिरी सिस्टम आहे, ईअं बातिनी बि आहे। बातिनी अज़ल आहे, उहो थी रहंदो बशर्ते के ज़ाहिर वारा पंहिंजे इरादे जो इस्तेमालु न कनि, याने उहे पंहिंजे भञकड़ी न कनि उन उसूल जी, त फ़ैसिलो उहो थी रहंदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार अक़दस मां थींदो। सो आहिनि त ॿई सिस्टम हिक ॿिए सां लागू आहिनि। ऐं बातिनी पंहिंजी जॻह ते बि जेको आहे सो जेके अमलदार आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, उहे बि पंहिंजो कारनामा सर अंजाम ॾियनि था पिया। ऐं हर शइ सिलसिले सां आहे, वरना बाख़बर त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात पाक बि आहे, त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बि आहे। बाक़ी आहे सिलसिले सां हेठां खां वठी मथां ताईं। असीं सिलसिले जा क़ाइल आहियूं, ऐं जेकॾहिं सिलसिले जो को क़ाइल न आहे, वसीले जो क़ाइल न आहे, त उहो पाण ई पंहिंजी ॻाल्हियुनि में ई फाथल ई रहंदो आहे। तो असीं वसीले जा क़ाइल आहियूं, ऐं ज़ाहिरी ऐं बातिनी निज़ाम में वसीला आहिनि। वसीले जो इनकार कॾहिं बि माण्हू नथो करे सघे। अल्लाह ताला असांखे लफ़्ज़ वसीलो सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए।